वफ़ाक़ी बजट 2026-27 पेश करण खां अॻु मुल्क में हिकु वॾो सियासी ऐं माली स्क्रीन शो हलायो वियो। हिकु तरफ़ नवनि सूबनि ऐं 28 आइनी तरमीम जहिड़ा गैर ज़रूरी सियासी मौज़ू उथारिया विया जेके अवामी बहस जो मर्कज़ बणिजी विया, जॾहिं त ॿी तरफ़ असल में नंढनि सूबनि ख़ासि तौर ते सिंध खे मिलंदड़ माली हिसे में वॾे पैमाने ते कटौती कई वई ऐं ईअं वफ़ाक़ी विर्छ जोगे पूल में सभिनी खां वधीक हिसो जमा कराईंदड़ सिंध सां वॾो धक कयो वियो आहे। वफ़ाक़ी बजट ते नज़र रखंदड़ सिंध जा सुञाण मुआशी माहिर चवनि था त ही क़दम सिधो सौ अरिड़हीं तरमीम खे रोल बैक करण जे बराबरि आहे। वॾी हैरत जी ॻाल्हि इहा आहे त इहो सॼो अमल सिंधियुनि जे वोटनि सां चूंडियल वफ़ाक़ी हुकूमत जी इतिहादी जमायत पीपल्स पार्टी जे सियासी कुल्हे खे इस्तेमालु कंदे अमली तौरु अॻिते वधायो वियो। हिकु अहिड़ो गैर जमहूरी फ़ैसिलो कयो वियो जंहिंजो सिधो असरु नंढनि सूबनि ते पियो आहे। सवाल इहो आहे त छा नवनि सूबनि ऐं 28 आइनी तरमीम जो शोर असल माली फ़ैसिला लिकाइण लाइ हो, छो त असल धक बजट जे अंदरि लॻो आहे। मौजूदा वफ़ाक़ी बजट ते हिकिड़ी नज़र डोड़ाइण सां असल तस्वीर साम्हूं अची वञे थी। मुल्क जो मौजूदा ख़र्च कुझु हिन रीत आहे। दिफ़ा ऐं कर्ज़ जी अदायगी 11 ट्रिलियन रुपया याने 11,000 अरब रुपया। सिविल गैर तरक़ियाती ख़र्च 7.7 ट्रिलियन रुपया याने 7,700 अरब रुपया। कुल बजट 18.7 ट्रिलियन रुपया याने 18,700 अरब रुपया। ही वफ़ाक़ी बजट जा उहे अंग अखर आहिनि जिते वॾो हिसो कर्ज़ ऐं स्टेट मशीनरी खाई वञे थी। मिसाली ख़र्च जे मॉडल खे जेकॾहिं साम्हूं रखिजे ऐं वफ़ाक़ी सिविल ख़र्च जेके हू बि अरिड़हीं तरमीम जी मंज़ूरी खां पोइ गैर आइनी आहिनि, उन्हनि ख़र्चनि खे घटायो वञे त दिफ़ा ऐं कर्ज़ जी अदायगी वारे जुमिले रक़म 11 ट्रिलियन रुपया याने 11,000 अरब रुपया थिए थी। सिविल ख़र्च 3 ट्रिलियन रुपया याने 3,000 अरब रुपया रखिया विया आहिनि। इन हिसाब सां कुल ख़र्च थियो 14 ट्रिलियन रुपया याने 14,000 अरब रुपया। तक़रीबन 4,700 अरब रुपयनि जी बचत थी सघे थी। ॾिठो वञे त इहे 4,700 अरब रुपया सूबनि जे हिसे जा आहिनि जेके वफ़ाक़ी हुकूमत गैर आइनी ऐं गैर ज़रूरी सिविल ख़र्चनि जो जवाज़ ॼाणाए वफ़ाक़ी बजट जे हिसे में शामिल कया आहिनि। तरक़ियाती बजट काग़ज़नि ऐं हक़ीक़त जो फ़र्क़ु। वफ़ाक़ी तरक़ियाती बजट लाइ 1,000 अरब रुपया रखिया विया आहिनि। गुज़िरियल साल याने 2025-26 जी वफ़ाक़ी बजट जे अंगनि अखरनि खे आॾो रखियो वञे त इन्ही रक़म मां रुॻो 530 अरब रुपया ख़र्च थिया हुआ, याने अधु बजट बि इस्तेमालु न थी सघी हुई। साॻे वक़्तु 3,684 अरब रुपया इज़ाफ़ी ख़र्चनि लाइ पार्लियामेंट मां मंज़ूरी वरिती वई हुई। तज़ाद वाज़े आहे, तरक़ी घटि ख़र्च वधीक। टैक्स आमदनी 15,264 अरब रुपया, नॉन टैक्स आमदनी 5,336 अरब रुपया, मजमूई आमदनी लॻभॻि 2,600 अरब रुपया। मसइलो इहो आहे त अवाम खे सिर्फ़ टैक्स बहिरान ॿुधायो वञे थो, पर मुकमल आमदनी जी तस्वीर नथी ॾेखारी वञे। कर्ज़ जो बहिरान। सेप्टेंबर 2025 ताईं मुल्क जो कुल कर्ज़ 80,000 अरब रुपया हो, जंहिंमां लॻभॻि 3/1 मुल्कनि जो कर्ज़ आहे। अहम सवाल इहो आहे त ही कर्ज़ किथे ख़र्च थियो, कहिड़नि मनसूबनि ते ख़र्च थियो। उन्हनि अरबें खरबें रुपयनि जे ख़र्च जो अॼु ॾींहं ताईं अवाम खे हिसाब न ॾिनो वियो आहे। जेकॾहिं अरिड़हीं तरमीम में तब्दीली या NFC में सूबनि जो हिसो घटायो वियो आहे त पोइ वफ़ाक़ ऐं सूबनि में अॻी कमज़ोर तवाज़ुन वधीक ख़राब थींदो, छाकाणि त मुल्क में सर्विस डिलीवरी अॻी कमज़ोर आहे। गुज़िरियल सालनि में NFC में सूबनि जो हिसो फ्रीज़ कयो वियो। हाणे ख़तरो इहो आहे त इहो फ्रीज़ कयल हिसो मुस्तक़िल बि थी सघे थो। साॻे ई वक़्तु कस्टम ड्यूटी मां 1,000 अरब रुपया वधीक वफ़ाक़ खे ॾिना विया आहिनि। पेट्रोलियम लेवी मां 1,700 अरब रुपया अॻी वफ़ाक़ हवाले थी वञनि था। अहिड़ी सूरत हाल में सूबनि जो माली दबाव तेज़ी सां वधी रहियो आहे।
हिते पाण जेकॾहिं असल अंगनि अखरनि खे साम्हूं रखी सिंध जी माली जाइज़े ते हिकु नज़र विझूं त सिंध खे मिलंदड़ हिसो लॻभॻि 1475 अरब रुपया बणिजे थो। सिंध जी पैदा कयल आमदनी लॻभॻि 9000 अरब रुपया आहे। सवली सिंधी में फी माण्हू जे हिसाब सां सिंध जो हर हिकु माण्हू हर साल वफ़ाक़ खे 1.5 लख रुपया कमाए ॾिए थो ऐं उनखे उन्हनि पैसनि मां 25,000 रुपया वापसि कया वञनि था। मतिलब त सिंध जे हर माण्हू जी जमा करायल कमाई वारी रक़म मां 1.25 लख रुपया कटौती कई वञे थी। फ़र्क़ु वाज़े आहे, ॾींदड़ वधीक वठंदड़ घटि। ही बहरान रुगो बजट जो न आहे पर वसीलनि जी गैर मुनसिफ़ाणी विर्छ जो आहे, सूबनि जे माली ख़ुदमुख़्तियारी जो आहे ऐं आइनी तवाज़ुन जी कमज़ोरी जो आहे। जेकॾहिं सूरताल अहिड़ी ई रही त वफ़ाक़ी ढांचो वधीक दबाव हेठि अची सघे थो। असल सवाल इहो न आहे त बजट केतिरी आहे, असल सवाल इहो आहे त इहो पैसो असल कंहिंजो आहे ऐं ख़र्च केरु करे थो।